अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो में तहानी मेज़बान मेराज ज़फ़र तहां सां गॾु मौजूद आहे। हर हफ़्ते वांगुरु जीअं की ख़बर आहे त प्रोग्राम मुहासबो में असां सां गॾु चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब असां सां गॾु लाइव प्रोग्राम में हूंदा आहिनि, जेके लाइव प्रोग्राम में तहानी कॉल्स बचंदा आहिनि। इन सां गॾो गॾु फेसबुक पेज ते जेके तहानी कंप्लेंट्स अचनि थियूं पियूं उन्हनि खे ॾिसंदा आहिनि, उन्हनि जो फॉलोअप वठंदा आहिनि ऐं उहे तव्हांजा मसइला हल कराइण में पूरी दिलो जान सां कोशिशि बि करे रहिया आहिनि, महिनत बि करे रहिया आहिनि ऐं काफ़ी सारा मसइला हल बि थी रहिया आहिनि। जिन जा मसइला टाइम वठनि पिया ऐं तहांजी तरफ़ां इहा असांखे बार बार प्रेशर अचे थो पियो त असांजा मसइला हल नथा थियनि, शुरा साहब कॉल नथा कनि, त इन जो रीज़न इहो आहे त एॾे सारी कंप्लेंट्स आहिनि, एॾी सारियूं आहिनि जो टाइम वठनि पियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े खे कॉल करण जो वरी फॉलोअप वठनि त थोरो सब्र ऐं इंतज़ार खां कमु वठो, डेफिनेटली तव्हांजा मसइला हल थींदा जीअं ॿियनि जा थियनि पिया। टाइम ज़ाया के बग़ैर प्रोग्राम जो स्टार्ट वठूं था। शुरा साहब प्रोग्राम में भली कार। थैंक यू, महिरबानी। लास्ट वीक जी कंप्लेंट्स ते अची था वञूं शुरा साहब। पहिरीं असांजी कंप्लेंट हुई ख़मीसो ख़ान सांघड़ मां कॉल कई हुई, उन्हनि जो चवणो त गंजो टकर हैदराबाद में ट्रेनिंग सेंटर आहे जंहिंमें जाली भर्तियूं थियूं आहिनि। ठीकु आहे मेरा, हिन जी जाली भर्तियुनि जे लाइ इहो पुलिस में तमामु घणियूं थियूं आहिनि जाली भर्तियूं पूरे ओवरऑल सिंध में। घणनि ज़िलनि मां त उन्हनि खे छुटी ॾेई छॾी अथऊं, बाक़ी हाणे गंजे टकर जे लाइ मां पंहिंजे ऑफिसर DG खे चयो आहे, उहो सुभाणे वेंदो उते ऐं उनजी कंप्लीट रिपोर्ट वठी ईंदो। छो जो असां वटि सिर्फ़ु ई जेका आई आहे शिकायत फ़ोन ते आई आहे, ख़ासि करे हिन ख़मीस ख़ान फ़ोन कई। फ़ोन ते हाणे इन में केतिरा माण्हू रखिया विया आहिनि इहो त सॼो रिकॉर्ड हुनजो चेक थींदो तॾहिं ॿुधाईंदासीं। इहो ईअं जल्दी कोन्हे त असां सुभाणे जादू जी चराग खे घुमायूं त असां जिन अची वञे। ऐं ॿियो मां पंहिंजे नाज़रीन खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे तव्हां जेको मैसेज कयो था या फ़ोन करे सिर्फ़ु चई था चओ त साईं हीअ असांजो प्रॉब्लम आहे, जेसिताईं परसुएशन न कंदो न, जेसिताईं हुनजे कढ न लॻंदो तेसिताईं तव्हांजो को मसइलो हल कोन थींदो। कढ लॻंदा, उन सां माण्हू सां मिलंदा त पोइ उहो मसइलो हल थींदो। बाक़ी ईअं फ़ोन करणु या मैसेज करणु उहो ईअं फज़ूल आहे, छो जो असां मैसेज कंहिं ॾे माण्हू आहे, केरु वेंदो हुनजी परसुएज करणु, असांजा ऑफिसर ईअं त कोन मिलंदा, माण्हू सां कोन मिलंदा। त हिन करे महिरबानी करे असांखे जेको या त TV ते अची उहो कनि या लिखत में असांखे पाण खणी अचनि ऐं पाण खणी अचनि, पोइ असां हुनजो एक्शन खणूं त पोइ पाण उन माण्हू खे ख़बर पवंदी। हाणे माण्हू सिर्फ़ु फ़ोन था करे छॾनि, पोइ रड़ियूं था कनि त असांजो कमु न थियो। ईअं कमु मुश्किल आहे ॾाढो। पाकिस्तान असां सुठो मुल्क आहे अलाह जी महिरबानी सां, पर पोइ केतिरियूं असांजूं अहिड़ियूं ख़ामियूं आहिनि जंहिंजे करे इहे जेको आहे उनजा मसइला हल कोन थी सघंदा। बिल्कुलु सही। शुरा साहब कॉलर आहिनि, डॉक्टर जय आहिनि शहदादपुर मां। जी डॉक्टर साहब। हा, हेलो। जी जी डॉक्टर साहब प्रोग्राम में भली कार, कहिड़ी शिकायत या मसइलो आहे? हा, मसइलो इहो आहे बाबा त मुंहिंजी जाइ आहे, उन ते जेको आहे न कब्ज़ो थियल आहे, बावजूद कोशिशनि ते उहो नथो ख़ाली थिए। मूंखे पंहिंजी सनत बि आहे या पर जीअं त ॾाढ मुड़ती आहे हाणे हुन तां पुॼी त नथा सघूं। इन करे जेको आहे न सो इहो मुंहिंजो शुजरा साहब ईंदो आहे जेको आहे सो TV ते। असां 2-3 ॾींहं अॻु में काफ़ी कोशिशि कईसीं हणण जी इन दौरान तव्हांजे प्रोग्राम दौरान, पर न लॻी सघियो। नंबर छा आहे तव्हांजो साहब? नंबर छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नंबर 00333 750 4881। कहिड़े था, किथां ॻाल्हायो था जय साहब? शहदादकोट मां थो ॻाल्हायां साईं। शहदादकोट मां? जी जी। कंहिं कब्ज़ो कयो आहे तव्हांजो? त मक्सी साहब आहिनि, जेको आहे न सो मां जाइ वरिती, उन खां पोइ जेको आहे न सो उन्हनि कब्ज़ो करे ज़ोरी पंहिंजो दुकानु ठाहे छॾियो। जेको आहे सो मुख़्तलिफ़ उन्हनि ते एप्लीकेशन वग़ैरह कयूं पर कुझु नथो थिए। जेको आहे न सो हिकिड़ो दफ़ो चीफ जस्टिस साहब नोटिस वरितो, पर हे जेका जस्टिस खे हटाया विया मुशरफ दौर में, त वरी उहो मसइलो गुम थी वियो। ठीकु आहे, त हाणे मां तव्हां सां सुबुह जो ॻाल्हाईंदुसि, पोइ तव्हां पंहिंजो फ़ोन ऑन रखिजो त पोइ तव्हांजो कंहिंखे मसइलो चऊं त पोइ तव्हांजो मसइलो हल थिए। ठीकु ठीकु, वॾी महिरबानी डॉक्टर साहब। शुरा साहब लास्ट वीक जी असांजी कंप्लेंट हुई, फज़ल बलोच साहब मटियारी मां कॉल कई हुई। उन्हनि जो चवणो त उडेरो लाल ॻोठ जुम्मो बलोच आहे उडेरो लाल स्टेशन में, जिते गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे उहो बंदि आहे, डिस्पेंसरी 10 सालनि खां बंदि आहे, गर्ल्स प्राइमरी स्कूल 2007 खां बंदि पियल आहे। फज़ल सां मुंहिंजी अॼु ई ॻाल्हि थी आहे ऐं उनखे DHO खे वरी फज़ल जो नंबर ॾिनुमि। DHO वरी पाण हुन फज़ल सां ॻाल्हायो, हुन खां पोइ वरी मां ॿीहर फज़ल खां पुछियुमि त DHO तव्हां सां ॻाल्हायो न ॻाल्हायो? हुन चयो हा साईं हिकु DHO ॻाल्हायो
DHO खे मां चयो आहे त भई इन डिस्पेंसरी खे जल्दी खां जल्दी खोलियो। DO असांखे मिलियो कोन। फज़ल साहब खे मां चयो त जॾहिं तूं अचे मटियारी शहर में त पोइ उते अची मूंसां ॻाल्हाइजांइ त मां DO जो जेको इहो जेको प्राइमरी गर्ल्स स्कूल आहे इहो बंदि पियो आहे, इन खे बि खोलाए ॾियां ऐं जेके डॉक्टर बि हिनखे आणे ॾियां। हू पाण मुतमइन हो, उन सां ॻाल्हाए करे मुतमइन थी वियो। ठीकु आहे। कॉलर एंट्री साहब मोहम्मद इकबाल साहब आहिनि मीरपुर माथेलो मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। शुजा साहब सां ॻाल्हाइणो हुयो। जी बिल्कुलु ॻाल्हायो। असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी में JSPs जूं अपॉइंटमेंट थियूं आहिनि, उन्हनि खे तक़रीबन 8 महीना थी विया आहिनि, 8 खां बि मथे महीना थी विया आहिनि, उन्हनि जो पघारूं अञा ताईं रिलीज़ न थियूं आहिनि। अदा तव्हां जेका टेस्ट हुई उहा ॾेई करे उहा पास कयो या ईअं? हा, NTS टेस्ट जेकी आहे उहा पास थियल आहे। हा, ऐं उन्हनि जूं पघारूं जेके आहिनि सॼे तक़रीबन 40 टीचर्स आहिनि, उन्हनि जूं पघारूं न थियूं आहिनि। तव्हांजो नंबर छा आहे? मुंहिंजो आहे 0333 हा 724 724 8404 8404 04 8404। इकबाल साहब, इहो हिकिड़ी ॻाल्हि सच ॿुधाईंदे? जी बिल्कुलु। त स्कूल वेंदो आहे, पढ़ाईंदो आहे? साईं मां आहियां पाण रिटायर्ड आहियां। अच्छा, रिटायर्ड। मुंहिंजी न्याणी आहे, उन्ही जो आहे हिकु जनरल मसइलो आहे, इन जे करे मां ठीकु आहे पर मां बि जनरल मसइलो ॿुधायुमि न। असांजो जनरल मसइलो इहो आहे त मास्तर अचनि कोन था स्कूल में ऐं स्कूल ख़ाली पिया आहिनि। गवर्नमेंट जो एॾियूं वॾियूं वॾियूं प्रोजेक्ट ठहियल पिया आहिनि पर मास्तरनि जे न हुजण जे करे असांजो गवर्नमेंट जा प्रोजेक्ट जेके आहिनि फेल था वञनि। इन करे मां तोखे पुछुमि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त NTS जा जेके टीचर्स आहिनि उन्हनि खे यूनियन वाइज़ अपॉइंटमेंट मिली आहे ऐं उन ठीकु आहे। रेगुलर आहे। असांखे इहा एतिराज़ु कोन्हे बाबा, तव्हां सां इहा जेको आहे पघारूं नथियूं मिलनि 8 महीने खां। मां इन जे लाइ कंदुसि, हिन सां तोसां ॻाल्हाईंदुसि सुभाणे। पर मुंहिंजो मसइलो तव्हां हल कयो न महिरबानी करे। साईं असांखे जेकॾहिं तव्हां का बि असाइनमेंट ॾींदो त को मसइलो न आहे। मां पाण बि एजुकेशन डिपार्टमेंट में एज़ ए DO रिटायर कयो आहे। मुंहिंजी अर्ज़ु आहे सिर्फ़ु त ख़ुदा जे वास्ते, अलाह जे वास्ते, रसूल जे वास्ते मास्तर स्कूल वञनि। बिल्कुलु वेंदा? हा बिल्कुलु वेंदा साईं, वञनि था न। अलाह रसूल खां वधीक ॿियो कुझु कोन्हे भाउ। बिल्कुलु बिल्कुलु, उहा ई त असां तव्हां सां गॾु आहियूं इन मसइले में। त असांजो बाक़ी हीउ तव्हांजो मसइलो हल, हीउ तव्हांजो असलो मसइलो हल मां कंदुसि। बाक़ी हू जेको असांजो मसइलो आहे, जेको गवर्नमेंट जो मसइलो आहे, तव्हांजो मसइलो बि हल थींदो। उन जे लाइ को इन में तव्हां सुभाणे जेकॾहिं मूंसां ॻाल्हाईंदो त मां तव्हांखे कुझु इहे बि ॾींदुसि, मशवरा खणी चइजनि, सलाहूं ॾियनि चवां मां खणी। छाकाणि त मुंहिंजो बि तक़रीबन 40 साल जो एक्सपीरियंस आहे एज़ ए टीचर। ठीकु आहे। एडमिनिस्ट्रेशन में बि मां रहियो आहियां त इन में सॼो मसइलो असांजी एडमिनिस्ट्रेशन जो आहे। उन में जेकॾहिं असां थोरो एडमिनिस्ट्रेशन में कुझु चेंजिस आणियूं ऐं उहे माण्हू खे थोरो इम्पावर कयूं। ॻाल्हि ॿुधो, आणियो त वरी बि सिंधी था न। हाणे ॾोह त असां सभु सिंधी क़ौम जो आहे। असांजो ई आहे ॾोह त असांजो ई। असां मिसाल ॻाल्हि इकबाल तूं न हूंदे, ॿियो ईंदो, ॿियो बि ईअं हले थो न। DO साहिबान न चकर ॾियनि था, न पुछनि था पिया हुते, न स्कूलनि में वञनि था। हिकिड़ो थोरो अर्ज़ु कयां तव्हांजे इन जे लाइ। हीअ हक़ीक़त में मसइलो थियो आहे जेकी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स ठहियूं हुयूं। हा बिल्कुलु। डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट में पावर ॾिनो वियो। ठीकु आहे, सही ॻाल्हि आहे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त सही ॿुधाई त जेके डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट थियूं न त हुनमें तबाही थी वई गवर्नमेंट्स जी। न मजिस्ट्रेटल पावर DCN खे ख़तमु थी आहे, न असां प्राइस कंट्रोल करे सघूं था। पढ़ाई जो इहो हाल थी वियो। मतिलबु एग्रीकल्चर डिपार्टमेंट तव्हां ॾिसो 70 80 माण्हुनि जा जेके आहिनि फील्ड असिस्टेंट आहिनि, पर कंहिं बि ज़मीनदार ॾे हिन महिल त मां पूरे सिंध घुमियो आहे त हिकिड़ो बि फील्ड ऑफिसर नथो अचे। त इन करे इहे फुक़दान आहिनि। इन लाइ असां सिंधियुनि खे करिणो पवंदो पंहिंजे लाइ कुझु न कुझु। असां पॉइंट आउट त जल्दी करे वेंदा आहिनि त हीउ मसइलो आहे, हीउ मसइलो आहे, पर इहो न ॾिसंदा आहियूं त असां पाण किथे ग़लति आहियूं। पंहिंजे हथ में बि आहे त शयूं आराम सां सही थी सघनि थियूं। हा उहो सिंधी में आहे न, मैं चए पियो त हुनखे गांव खे हल ॾे पुछ कारी। हालांकि मैं पाण सॼी कारी हूंदी आहे। बिल्कुलु सही। इन करे इहो फुक़दान आहे असां सिंधियुनि में त असांजो कमु बसि थी वञे जेको आहे। साहिबु सॼे पाकिस्तान में जेतिरो मसइलो तालीम जो सिंध में ख़राबु आहे शायदि ॿिए हंधि किथे बि न आहे। ॿियनि प्रोविंसिस में ॾाढो सुठो सिस्टम अची वियो, इम्प्रूवमेंट थी आहे। पंजाब में माण्हू गवर्नमेंट जे स्कूलनि में दाख़िला वठण लाइ परेशान हूंदा आहिनि। ऐं असांजा माण्हू, असांजा जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उहे ईअं ख़ाली पिया आहिनि। हुते
मास्तर अचनि कोन था गोदाम ठही विया आहिनि या मास्तर नथा ताकूं हे अचनि सभु ठही वियूं ज़ाहिर आहिनि। मास्तर न ईंदा त पोइ जंहिं ख़ाली पियल हूंदा पोइ को कब्ज़ो थो करे वेहे को कब्ज़ो थो करे वेहे वरी इहा मीडिया असांखे ख़बर थी करे पई त भई पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ईअं थी करे पीपल्स पार्टी त एतिरा स्कूल ठाहे छॾिया हाणे हर किलोमीटर ते स्कूल ठहियल आहे सही मां त हाणे गवर्नमेंट खे सजेशन ॾिनी आहे त घटि में घटि 5 किलोमीटर जे अंदरि हिकिड़ो स्कूल हुजणु खपे इन खां वधीक स्कूल न खुलणु खपे हाणे जेको कावड़िजे थो हर को चए थो हाणे जीअं अॻे चए पियो माण्हू चए पियो त साईं मुंहिंजे ॻोठ में 400 घर आहिनि ऐं 400 ॻोठ त न रहियो न उहो त हिकिड़ो वॾो हिकिड़ो नंढो शहर थी वियो शहर थी वियो। 400 ॻोठ आहिनि हुनमें ॿार कोन्हे मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहो अधु ग़लति उहा ई ॻाल्हि लास्ट वीक बि इहा शइ साम्हूं आई शरद साहब त ज़रूरत खां वधीक असां इमारतूं ठाहे छॾियूं आहिनि ज़रूरत एॾी न आहे ज़रूरत सिर्फ़ु जेके स्कूल ठहियल आहिनि उन्हनि खे सुठे नमूने हलाइजे हाणे असां पॉलिसी इहा शुरू कई आहे छो जो फंड जेके बि गवर्नमेंट ॾिए पई त उनखे रिहेबिलिटेट करण लाइ त जेके स्कूलनि जी दीवारूं कोन्हनि स्कूलनि में हा जेके ऑलरेडी मौजूदु आहिनि उन्हनि ते हाणे तवजो ॾिजे अशरफ साहब कॉलर आहिनि रमेश साहब आहिनि हाला मां जी अदा वेलकम टू द शो अस्सलामुअलैकुम अजी वालेकुम सलाम अदा हिकिड़ो त तइलीमी सिंधवदी असांजी तमामु ज़ीरो थी वई आहे जेका गवर्नमेंट स्कूल में आहे ऐं प्राइवेट स्कूल में एतिरी महांगी आहे जो ग़रीब माण्हू त ॿार पढ़ाए बि नथो सघे अॻिते ग़रीब माण्हू जो ॿार अॻिते कीअं अची सघंदो असां सिंधी इन हिसाब सां तमामु पोइते थींदा पिया वञूं इन जे लाइ साईं जन खे अॻु करिणो आहे त कुझु न कुझु ठीकु आहे रमेश राव साहब असां कोशिशि कयूं पिया त मास्तर अचनि हाणे असां थंब इम्प्रेशन बि शुरू कयो अथसीं त माण्हू मास्तरनि जी हाज़िरी चेक कजे असल में त छा थियो आहे त हाणे सिंध हुकूमत एॾियूं पघारूं वधाए छॾियूं आहिनि जो हिकु मास्तर जी पघार 70,000 80,000 90,000 लख 1.5 लख ताईं मास्तर जी पघार आहे 1.5 लख तव्हां सोचो त केॾी पघार गवर्नमेंट ॾिए थी पई ऐं हर ॻोठ में हिकिड़ो स्कूल खुलियल आहे उते हाणे छा ज़ाहिर आहे उहो शागिर्द अचनि कोन था मास्तर वञनि कोन था पोइ इहे प्रॉब्लम थियनि था इनशाला रमेश लाल साहब तव्हांजी कोशिशि कंदासीं त इहे गवर्नमेंट जा जेके स्कूल आहिनि इहे खुली वञनि ऐं उते शागिर्द अचनि ऐं शागिर्द पढ़णु अचे कॉलर आहिनि असां सां गॾु अला बख्श साहब आहिनि कासमाबाद हैदराबाद मां जी अस्सलाम वालेकुम अदा हा जी मां अला बच्चन पियो ॻाल्हायां कासमाबाद खां मां शिजर साहब जन खे थोरो अर्ज़ु कंदुसि असांजो स्कूल आहे कासमाबाद में कोट इस्माइल चंद्र मिडिल स्कूल दलित स्कूल आहे जंहिंखे काफ़ी अर्सो थियो ठही बिल्डिंग ख़ूबसूरत ठही पई पर टीचर कोन आहिनि के हुन में अच्छा तुंहिंजो फ़ोन नंबर छा आहे हा सर 0302 211 8695 8695 जी जी हुनमें गर्ल्स स्कूल आहे मास्तराणियूं कोन आहिनि हा सर मिडिल स्कूल में कोन आहिनि जेकॾहिं बि स्कूल चालू थींदे काफ़ी इलाइक़े जूं ॿारहाड़ियूं जूं नियाणियूं वेठियूं वरी 5 खां पोइ पढ़नि कोन घर में वेठियूं आहिनि ये कासमाबाद काफ़ी परे आहे सर कोन थियूं पढ़नि वेठियूं आहिनि घर में कासमाबाद में कहिड़ी जॻह ते आहे जी सर UC 5 में आहे इसरा यूनिवर्सिटी जे भरिसां हथड़ी जे आसपास अच्छा इसरा यूनिवर्सिटी जे भरिसां ठीकु आहे तव्हां कोशिशि कयो वरी महिरबानी फ़ाइदो पवंदो नियाणियुनि खे ठीकु आहे वरी महिरबानी अदा कॉल करण जी शेर साहब वही ॻाल्हि आहे त मोस्टली मसला तालीम सां रिलेटेड आहिनि स्कूलनि सां ई रिलेटेड आहिनि त किथे स्कूल आहे त टीचर्स न आहिनि टीचर्स आहिनि त इमारत न आहे इहे असां न सिर्फ़ु या त टीचर्स जी पघारुनि जा मसला आहिनि या वरी टीचर्स जी एब्सेंस जो मसइलो आहे शेर साहब लास्ट वीक जी असांजी कंप्लेंट हुई शेर मोहम्मद दस्ती साहब जैकबाबाद मां कॉल कई हुई उन्हनि जो चवणु हो त ठुल जा स्कूल ॿोॾ में तबाह थिया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजी मदद तहत पैसा ख़र्च करे उनखे रिपेयर करायो आहे त हू पैसा उन्हनि खे वापसि कराया वञनि ॿी ॻाल्हि त गर्ल्स स्कूल जे रस्ते में रेड़ियूं बीठियूं आहिनि जंहिंजे करे जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे अचु वञ में मुश्किल थिए थी ठीकु आहे दस्ती साहिब सां अॼु DO खे मां चयुमि हुन ॻाल्हायो DO उन सां ॻाल्हाए करे पोइ हुन खां पुछा कया त हाणे हिकु त हिननि को कॉन्ट्रेक्ट कोन कयो गवर्नमेंट सां त भई मां असां स्कूल खे रिपेयर करायूं था त हुन में हेतिरा पैसा लॻंदा त पोइ उहे पैसा हिनखे रिफंड थी वञनि हा ओवरऑल हिन जो प्रॉब्लम आहे पैसनि जे लाइ इनशाला कोशिशि कयूं पिया त DO खे चयो था त कहिड़े तरीक़े सां हिन ग़रीब खे पैसा ॾियारायो ऐं बाक़ी नियाणियुनि जो जेका ॻाल्हि हुई उहा मां कोन चई आहे त सुभाणे उहा नियाणियुनि जी ॻाल्हि SDM खे चवंदुसि त पोइ हुते अलाह करे नियाणियुनि जो रस्तो साफ़ थी वञे जी शुजा साहब वो मुझे ख्याल में इंक्रोचमेंट में अची थो वञे उहो मसलो
जेके स्कूल जे साम्हूं रेडियूं बीठियूं आहिनि अहिड़ा उन मसइला ही में तक़रीबन हर स्कूल जे साम्हूं एनक्रोचमेंट त न आहे, पर interior में। हिकिड़ी गवर्नमेंट जी जेका आहे थोरी सुस्ती आहे, असांजे SDM साहिब जी सुस्ती आहे त उन्हनि जे स्कूल में उहो कवर नथो करे। जेकॾहिं SDM साहिब खे सुभाणे मां पुछी वठंदुसि ऐं इनशाला सुभाणे ई, छो जो मूंखे लिखियलु कोन हो, बाक़ी जो साईं जे पैसनि जो मसइलो हो उन लाइ मां DO खे चयुमि, DO साईं सां ॻाल्हायो, भई रस्ते जी जेका न खुलियल आहे त पोइ सुभाणे इनशाला ताला ई सुभाणे साहब हिकिड़ो सवाल मुंहिंजो, ही जेके असांजा ऑफिसर्स आहिनि जेके इहे सभु शयूं हुननि जे एरियाज़ में थियनि थियूं न, उन्हनि जे आसपास में आहिनि, उन्हनि खे इहे कमु उन्हनि जे करणु ॾियनि, जॾहिं उहो इहे कमु नथा कनि त उहे कनि छा पिया? एक्चुअली छा आहे मेरा त असां चेक बैलेंस आहे कोन, ऑनेस्टली ॿुधायां। हाणे DO खे केरु चेक कंदो? डायरेक्टर खे केरु चेक कंदो? असांजो जेको सेक्शन ऑफिसर आहे या डिप्टी सेक्रेटरी आहे उहो करे। डिप्टी सेक्रेटरी खे चेक कंदो डिप्टी सेक्रेटरी खे असांजो सेक्रेटरी साहिबु, सेक्रेटरी खे केरु चेक कंदो? असांजो मिनिस्टर साहिबु कंदो, मिनिस्टर साहिब खे केरु चेक कंदो? चीफ मिनिस्टर साहिबु कंदो। ठीकु आहे, कॉलर आहिनि शुजा साहब, कॉल वठी था वञूं। ज़ाहिद हुसैन साहब आहिनि साले पटमा जी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? असांजो मसइलो साईं जन खे अॻु में अर्ज़ु कयोसीं स्कूल जे बिल्डिंग जे बारे में। अदा नयूं बिल्डिंग कोन था ॾियूं भाउ, नयूं बिल्डिंग गवर्नमेंट बंदि कयूं आहिनि, कोन था ॾियूं। तव्हां ख़ुर्शीद शाह सां मिलो महिरबानी करे, साईं सुठो माण्हू। काफ़ी चकर मिलिया हो साईं। ॿुधो न अदा, उनखे चओ त पंहिंजे फंड मां ठाराए ॾे त पोइ मिली वेंदो। भाई गवर्नमेंट हाणे नवां स्कूल बिल्कुलु बंदि करे छॾिया आहिनि, छो जो नवां स्कूल एतिरा ठाराया अथसि जो हाणे उन में नवां स्कूल में शागिर्द त कोन्हे, पर कुता बिला उते बीठा आहिनि हुन में, ऐं नओं स्कूल गवर्नमेंट हाणे कोन थी ॾे। असांजे में बिल्कुलु 70 खां 80 ॿार आहिनि, अगरि जे तव्हां 80 हुजनि या 100 हुजनि, पर गवर्नमेंट हाणे इहा पॉलिसी कई आहे त नवां स्कूल असां बिल्कुलु बंदि करे छॾिया आहिनि। पुराणे स्कूलनि खे ठारायूं था पिया ऐं पुराणे स्कूलनि खे ठाराए करे उनमें जेके फर्नीचर वर्नीचर आहे त उहो ठीकु आहे। नओं स्कूल अदा सॉरी कोई कोन थो ठाराए। वॾी महिरबानी अदा साहिब, वॾी महिरबानी। अवेश प्रोग्राम मुहासो में ते वक़्तु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि मोटूं था, तव्हांजी कॉल्स वठी ऐं तव्हांजा मसइला ॿुधूं था। अजीवेश प्रोग्राम मुहासो में ब्रेक खां पोइ मूंखे भली कार त अचूं। असां सां कॉलर मौजूद आहिनि, हैदर जमाली साहब टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा किथां ॻाल्हायो पिया? टंडो रहीम मां हैदर जमाली पियो ॻाल्हायां। ठीकु आहे अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? असांजो मसइलो इहो आहे जो टंडो रहीम खान यूनियन काउंसिल हेडक्वार्टर शहर आहे काचे जो, डिस्ट्रिक्ट दादू तालुको जोही। असांजो वाटर सप्लाई जेको आहे उहो गुज़िरियल 6 महीननि खां बिना जवाज़ बंदि आहे। माण्हू हिते पीअण जे पाणीअ लाइ ॾाढो परेशान लॻा पिया आहिनि। लखे करोड़े रुपयनि जी स्कीम आहे, उहा ईअं लावारिस बणियल आहे। तव्हां नंबर छा आहे हैदर साहब? सर हा, मुंहिंजो नंबर लिखो 0334 9211। हा हाणे ॿुधायो, तव्हां हुते प्लांट लॻल आहे हिन में छा? जी जी बिल्कुलु शहर में ई आहे ऐं हिकु न ॿ माना जेका आहे वाटर सप्लाई आहिनि, 2 पोर्टल आहिनि। वाटर सप्लाई या आरो प्लांट्स आहिनि दादा? सर वाटर सप्लाई बि आहे, आरो प्लांट त माना जेको आहे हुनखे तक़रीबन 2 साल थी विया आहिनि मुकमल थी वियो आहे, पर हुनमें हिकु ॾींहुं बि हू न हलियो आहे। हुनमें माना उहो बोर नाकारा थी वियो आहे। अच्छा जी हा, ऐं हुन खां अलावा वाटर सप्लाई जेको माना कुझु टाइम हलियो आहे, पर हाणे 6 महीननि खां वठी उहो बंदि आहे। अच्छा अच्छा, ठीकु आहे दादा। असांजी गुज़ारिश इहो आहे त DO में जोई जेको आहे हुनखे तव्हां हुन सां डिस्कस कयो हिन मसइले में। डिस्कस कोन कंदासीं, हुनखे थोरो सबूत ॾिसजां कहिड़ी त हालत कीअं हुन जाए। डिस्कस छो कयूं? गवर्नमेंट जा पगार खाइनि था पिया, आवाम खे कुझु कोन था पुॼाइनि, पोइ असां डिस्कस कयूं हुननि सां? डिस्कस न कंदासीं, हुनखे चवंदासीं भई कमु कर वञे, न कंदो त पोइ हुनखे ट्रांसफर या हुनजे ख़िलाफ़ु एक्शन खणंदासीं। वॾी महिरबानी अदा हैदर, तव्हांजी शिकायत नोट डाउन थी वई आहे। इहा ॻाल्हि शुजा साहब त जेसिताईं एक्शन न थींदो तेसिताईं कोई बि असां वटि आउटपुट न ईंदो, शयूं बहितर न थींदियूं। एक्शन त खणो पिया सभिनी ते, असां छॾियूंसि कंहिंखे कोन पिया। सही। असां त सोचो कल्ह शिकारपुर जी ढक बाज़ार जेका हिकिड़ी हिस्टोरिकल ढक बाज़ार आहे, उहा मां नंढिड़ो हूंदुसि त असांखे नानो वठी वेंदो हो, कपिड़ा वपड़ा वठंदा हुआसीं हुतां। हुन में उहा विज़िट कयमि त हुन में 90 लख जो ठीको थियो आहे।
जॾहिं त काठियूं अञा उहे पुराणियूं लॻियूं पियूं हुन ऐं उहो कबु कोन थियो हिन सां असांजा ऑफिसर कमु करण लाइ तयारु कोन आहिनि हीअ बि TMO साहिबु पंहिंजो पघार त खणंदो हूंदो पर हिनखे इहे आवाम जे लाइ केॾी परवाह त भई हिन में टंड रहीम में माण्हू मरनि बुख मरनि या उन मरनि पाणी कोन्हे उनजो भई असांजो इहो MP साहिबु जेको तुंहिंजो हुजे उहो बि उनखे बि मार्ज़ कंदुसि त हीअ पाण चेक कनि आवाम जो मसइलो आहे पाण वञनि ऐं वञी हिन माण्हुनि सां मिलनि टंड रहीम में MNA साहिबु जमाली साहिबु आहे सुठो माण्हू आहे उहो बि वञणु खपे उनखे वञी करे पुछणु खपे त छो नथो हले जेकर नथो हले त छो नथा अची हिते चीफ मिनिस्टर खे चवनि त हीउ माण्हू ख़राबु आहे हीउ माण्हू सुठो आहे अची करे हिनखे ट्रांसफर कयो असांजे मोस्टली MNA या MPs इलेक्शन खां पोइ नज़र ई न ईंदा आहिनि न वञनि था पिया असांजा MNA वेंदा आहिनि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे वेंदा आहिनि उहे पोइ बि मसइला एतिरा आहिनि माण्हुनि जे हद खां वधीक कॉलर आहिनि शुरा साहब मोहम्मद हारून साहब आहिनि सेक्रेटरी माजी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदी जी अदा कहिड़ो मसइलो आहे या शिकायत आहे अदी सकरन में बेनज़ीर यूनिवर्सिटी आहे एनिमल साइड जी बेनज़ीर यूनिवर्सिटी आहे बेनज़ीर यूनिवर्सिटी साइड जी जी उनजो जेको VC आहे न VC जी जी उहो जेका सभु माण्हू माना ॿाहिरां करिया तरिया माण्हू को बि कोन खणे अच्छा जी मोहम्मद हारून किथां ॻाल्हाए थो ही सकरन मां ॻाल्हाइनि पिया सकरन मां जी सर हुते कहिड़ी यूनिवर्सिटी आहे बेनज़ीर एनिमल यूनिवर्सिटी बेनज़ीर एनिमल यूनिवर्सिटी जी जी एग्री हुते माण्हू जेके ॿिया अपॉइंटमेंट कया अथई हा अपॉइंटमेंट जेके आहिनि सभु माना ॿाहिरां करिया को बि माण्हू नथो खणे पंहिंजो पुटु जेको आहे सो 17 ग्रेड में खणी हूंदसि अच्छा केॾी महिल VC ठीकु आहे त सुभाणे तुंहिंजो नंबर तूं ॿुधाए नंबर 0306 0306 300 300 7385 ठीक आहे अदा ठीकु आहे भाउ सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ मां हुन VC सां बि ॻाल्हाईंदुसि ऐं हिनखे पुछंदासीं त ॿाहिरां जा माण्हू किथां खणी आया मतिलबु कहिड़े शहर जा खणी आया कॉल ड्रॉप थी वई आहे वरी महिरबानी अदा जी जेकॾहिं ॿाहिरां जो मतिलबु इहो आहे त आउट ऑफ सिंध खां थिए पोइ त VC जे ख़िलाफ़ु बिल्कुलु एक्शन खणंदासीं पर जे आउट ऑफ सिंध आहे त सिंध में त ॿाहिरां जो माण्हू नथो चई सघे न केरु बि माण्हू सिंधी हुजे उहो किथां जो बि हुजे त हुनजो हक़ु आहे त हुनखे बि नौकरी मिले पर ईअं जेकॾहिं हिन कयो आहे त पोइ त हिन जे ख़िलाफ़ु एक्शन थींदो पर जेकॾहिं कुझु जेकाबाद जा कुझु शिकारपुर जा कुझु कराची जा कुझु हैदराबाद जा कुझु दादू जा खयां अथई माण्हू पोइ त ठीकु आहे पोइ हिनखे वरी सुभाणे हिन सां VC साहिब सां ॻाल्हाए ॾिसंदासीं त अपॉइंटमेंट कहिड़ा ज़्यादा कयूं अथई ऐं कीअं कयूं अथई ऐं लिस्ट घुराईंदुमि हुन में ॾिसंदासीं त केरु ज़्यादा अपॉइंटमेंट थियल आहिनि कॉलर आहिनि सुल्तान आहिनि कमर शहदाद कोट मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदी मां डिस्ट्रिक्ट कमर शहदाद कोट मां सुल्तान अहमद खुशो कुबो सिद्धन तालुका कुबो सिद्धन में ॻाल्हायां थो जी अदा हा अदी असां वटि ॿियो साल आहे असांजे टीचरनि जो मसइलो बि आहे त साईं जन खे मुज़फ़र सां हाजी साहिब खे सभु फ़ोनूं था कनि त असांजे उस्तादनि असां वटि कोन्हनि ईअं कोन्हे उहो कोन्हे हाणे उस्तादनि ॿियो साल असां वटि DDO कोन्हे अच्छा DDO न बहुत थी था वञनि या रिटायर थी था वञनि त उन्हनि जे लाइ वॾो मसइलो आहे तव्हां अची हिते उस्तादनि जो प्रॉब्लम त ॾिसो त छा आहे उस्तादनि सां DDO कोन्हे दादा तुंहिंजो नंबर छा आहे मुंहिंजो नंबर 0333 जी 750 9694 जी जी ॿियो साल DDO असां वटि ॿियो साल कोन्हे सर तालुका कुबो सिद्धन में ठीकु आहे दास DDO पावर सुभाणे कंहिंखे ॾेरायूं था पिया इहो मसइला आहिनि काफ़ी शहरनि में आहिनि शिकारपुर में बि आहे जंहिं तव्हांखे बसार जो न आहिनि त उन्हनि में केॾो प्रॉब्लम हूंदो रिटायरमेंट जे लाइ या फोतगी जे लाइ बिल्कुलु तव्हां सही था चओ सही ॻाल्हि कयो था तव्हां जे लाइ प्रॉब्लम आहे सुभाणे मां इंशाल्लाह तव्हां सां ॻाल्हाईंदुसि सेक्रेटरी साहिब सां ॻाल्हाए करे जेकॾहिं न आहे त पोइ कंहिंखे पावर ॾियायूं था ताकी DC खे ISC खे पावर ॾियायूं था ताकी तव्हांजो कमु थी वञे वरी महिरबानी अदा वरी महिरबानी कॉल करण जी शोएब साहब लास्ट वीक जी हिकिड़ी कॉल हुई इमाम बख्श साहब कॉल कई हुई नसीराबाद मां उन्हनि जो चवणु त प्राइमरी उस्ताद आहिनि HST में प्रमोट थिया पोइ उन्हनि खे रिवर्ट कयो वियो आहे
इमाम भाई साहब सां अॼु मां पाण ॻाल्हायो हुउमि हुनखे हुन चयो त साईं हीउ मसइलो आहे 6-7-8 टीचर असां रहिजी विया आहियूं ॿिया जेके थी विया आहिनि त पोइ हिनखे मां चयुमि त हाणे इहो उते वेही करे मसइलो ईअं कोन हल थींदुसि छो जो जेसि ताईं हेड ऑफिस में न ईंदो तेसि ताईं मसइलो हल कोन थींदो मां हेड ऑफिस में वेठो आहियां उते ई एडुकेशन डिपार्टमेंट में मुंहिंजी ऑफिस आहे हुनखे चयो अथमि त जॾहिं बि तव्हांखे टाइम मिले वर्किंग डे ते छुट्टी ते न छंछरु आचर ते न बाक़ी वर्किंग डे ते अचनि त पोइ मां इनशा ताला कोशिशि कंदुसि जीअं अॼु बि अहिड़ा मास्तर आया जंहिंखे मां मोकिलियो हुउमि त हुनजो मसइलो काफ़ी हल थी वियो आहे अच्छा उन लास्ट वीक जी सेम यही कॉल हुई सैफुल्ला साहब कॉल कई हुई कमर शहदाद कोच मां ऐं उन्हनि जो चवणो हो त उन्हनि जो बि प्रमोशन थियो हो उन्हनि खे वरी रिवर्ट कयो वियो आहे उन्हनि जो बि सेम ई मसइलो इन खे बि मां सैफुल्ला साहब सां पाण ॻाल्हायुमि उनखे बि चयुमि त वग़ैरह मां ॻाल्हायां जी जी हुन मां चयोमांसि त मां हिनखे जेको आहे अचो मूं वटि कराची वग़ैरह में हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम अहिड़ो हुयो जेको मूंखे हिकिड़े सहाफ़ी या को त माण्हू जंहिं इहो फ़ोन कई त साईं असांजे वग़ैरह में जेको गेहु मिले थो उहो नकली मिले थो ऐं ज़हर वारो गेहु मिले थो पियो सो अॼु मां DC साहब सां कमर शहदाद कोट सां ॻाल्हायुमि ऐं असांजो AC साहब वञी उहे 2 दुकान जेके असील करे आयो इहो माण्हुनि सां एतिरो क़दुरु उहो थिए थो पियो असां हुन लाइ कोशिशि कईसीं अलाह जी महिरबानी सां उहे 2 दुकान सील थी विया आहिनि त इहो माण्हू चवंदा रहंदा पोइ इनशा ताला असां जेको असांजे हथ में वस में आहे असां करे वेंदासीं ठीकु लास्ट वीक जी हिकिड़ी कॉल हुई लियाकत अली चाचर साहब घोटकी मां कॉल कई हुई त उन्हनि जी हू ज़कात डिपार्टमेंट में क्लर्क आहिनि जून 2014 खां पघारूं न मिलियूं आहिनि हा इहो बि मसइलो अॼु मां सेक्रेटरी ज़कात सां ॻाल्हायुमि हुन मूंखे एश्योरेंस कराई आहे त सुभाणे या परीहं हुनखे ज़कात हुनखे पघार मिली अलाह कंदो सुभाणे न मिलेसि त पोइ साईं खे मां ॻाल्हायुमि साईं सां पाण मुंहिंजो नंबर हूंदुसि साईं वटि मूंखे ॿुधाइनि त न मिलियो आहे त पोइ मां वरी ॿीहर ज़कात जे सेक्रेटरी खे चवां जंहिं वाइदो कयो आहे त ॿिए ॾींहं ते रजिस्टर श्योर साईं 100% मां चयो भई ग़रीबनि जो मसइलो न कंदो पोइ मां तंग कंदोमांव तव्हांखे हुन चयो त न साईं तव्हां असांखे हिकिड़ो ॾींहुं ॾियो छॾो सुभाणे को ॾींहुं असां हिनजी पघार खोले था ॾियूं ठीकु आहे नसीर मेमर साहब जी कॉल हुई ख़ैरपुर मां उन्हनि जो चवणो त सखर बोर्ड में डिग्री सेल कनि पिया लियाकत अली ख़ासि करे DE आहिनि उते जेके करप्शन कनि पिया डिग्री सेल करणी हिन सां नसीर मेमर सां मां अॼु कोन ॻाल्हाए सघियुसि छो जो टाइम घटि थी वियो ऐं सुभाणे हिन सां ॻाल्हाईंदुसि ऐं हिन जो मसइलो हल कंदा ॿियो जेको ख़ासि करे DO आहे उनजे लाइ मां DC खे चई छॾियो आहे त हिन जी जांच करे मूंखे ॿुधायो त वाक़ई जेको मेमर साहिबु चए थो सही आहे या ग़लति आहे त उनजी ज़रूरु सुभाणे रिपोर्ट अची वेंदी सुभाणे मां नसीर मेमर साहिब सां ॻाल्हाए पाण पोइ हिनजो मसइलो जेको बाक़ी आहे रहियल आहे जेकॾहिं सखर जो आहे त पोइ मां सखर लाइ स्पेशल प्रोग्राम ठाहींदुसि ऐं पाण वञी हुनजे बोर्ड ते वञी छापो हणंदुसि ठीकु आहे ऐं इन सां गॾु अनवर रिंद साहब कॉल कई हुई शिकारपुर मां पैसा वठी उनखे नौकिरी ॾिनी वई 2 साल ड्यूटी ते बि रहिया पोइ वरी पुलिस में नौकिरी ॾिनी वई पोइ उन्हनि खे लाथो वियो आहे इहो इशू बार बार आयो आहे ऐं सॼे रीत में खोड़ सारी अहिड़ी कंप्लेंट्स आहिनि जिन खे इहा शिकायत रही आहे त असांखां पैसा वठी करे नौकिरी ॾिनी न आहे हीअ त पैसा त ॾिसो ज़ाती फ़ैल आहे केरु माण्हू ॾिए थो पियो गवर्नमेंट जी मर्ज़ी खां बग़ैर ॾिए थो हाणे ईअं हर ज़िले में मां जीअं पहिरियों अर्ज़ु कयुमि त हर ज़िले में असांजे SP साहिबान पुलिस वारा खणी विया 200 300 हाणे मां शिकारपुर वियुसि त उते 200 पुलिस वारा खे हुनखे कढी छॾियो साईं जंहिंमें साईं बि आहे हुनखे कढी छॾियो मां SP साहिब खां पुछियुमि त ईअं छो थियो साईं पोइ चए जेको कोर्ट जो फ़ैसिलो आयो कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ असां मजबूर थी पियासीं त हुनखे वापसि कढणु खपे त उहो वापसि निकिरी विया आहिनि पर पोइ ॾिसंदासीं असां रिक्वेस्ट कई आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खे त असांखे स्टाफ ॾिनो वञे छो जो उते मां शिकारपुर में शाबस आहे शिकारपुर जे SP साहिब खे ऐं हुनखे त हुन कंट्रोल बि कयो आहे क्राइम ते ऐं हुन नफ़री लाइ मूंखे रिक्वेस्ट कई आहे जेका सुभाणे मां CM साहिब सां मिलंदुसि ऐं CM साहिब खे मिली गुज़ारिश हुनजी ऐं इन जी बि कंदुसि ऐं कश्मीर वारे SP जी बि गुज़ारिश कंदुसि त भई हुनखे पुलिस जे नफ़री ॾिनी वञे बहरहाल साईं खे पैसा न मिलिया आहिनि उनखे पैसा वठे या उनजे ख़िलाफ़ु केस दाख़िल करे जंहिंखे पैसा ॾिना अथई जेके न कंदो त पोइ असांखे ॿुधाईंदो त कंहिं कयो आहे त पोइ असां हुनजी
ठीकु वठी अच्छा शुरा साहब माण्हू मजबूर थी करे ज़ाहिर ॻाल्हि आहे हर को चाहींदो आहे गवर्नमेंट जॉब थिए त उन्हनि जो फ्यूचर सिक्योर थींदो आहे इहा परसेप्शन आहे शायदि इन जे करे बि गवर्नमेंट जॉब खे सभु घणो प्रिफेयर कनि था पर हिकिड़ो रीज़न इहो बि त आहे न जेके गवर्नमेंट जॉब अनाउंस थियनि थियूं त शायदि उन्हनि में एॾी ट्रांसपेरेंसी न आहे इन जे करे माण्हू शॉर्टकट ॾांहुं वेंदा आहिनि न असल में हाणे थोरो थोरो हिकिड़े क़िस्म जो रस्तो वे कढियो आहे हुन करप्शन जो जेके हेठां माण्हू आहिनि उहे माण्हुनि खे फर्स्ट क्लास रस्ता ॾेखारे त मां फलाणे जो PA आहियां फलाणे जो PS आहियां मां तव्हांखे नौकिरी वठी ॾींदुसि तव्हां मूंखे एतिरा पैसा ॾिजो साहब खे ॿुधाइजो न मां तव्हांजो कमु कराए ॾींदुसि ऐं इहो चयो वेंदो अधु साहब खे ॾींदुमि साहब खे हा, ख़बर ई न साहब खे हूंदी ख़बर ई न ख़बर ई न हूंदी। हूंदी कॉलर आहिनि शुरा साहब इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं अब्दुल मजीद साहब आहिनि भात सईदाबाद मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अब्दुल वहीद अब्दुल मजीद मजीद जी अदा अभी मुझे मसलो है कि मुझे भाग गवर्नमेंट हाई स्कूल में पढ़ाऊं तो जो अगर 22 तारीख फरवरी जी गवर्नमेंट हाई स्कूल में तव्हांजो भाउ छा छा आहे उन्हनि खे छा आहिनि स्वीपर पटे वालों को अच्छा ठीकु आहे स्वीपर आहिनि अभी वो गुजारे वो 22 तारीख गुजारे हुआ है फरवरी जी अच्छा गुज़ारे विया आहिनि जी जी पेंशन मिली आहे न शिकायत से ना है मिली नंबर छा थी अदा तुंहिंजो अब्दुल मजीद सही 0306 0306 74 हाँ 74 74 74 44 44 124 124 124 यदि 124 कॾहिं गुज़ारियो तव्हांजो इहो छोकिरो मुझे तारीख फरवरी 22 तारीख 2015 में कई 15 में फरवरी 2015 हा जल्दी करे अवल पंहिंजो केस जेको आहे न हेठों कराए जल्दी अची हिन में जमा कराए छो जो गवर्नमेंट जी पाबंदी आहे जेकॾहिं 2 साल थी वियो न त पोइ नौकिरी कोन मिलंदव डिसीस कोटा में हाणे तव्हां सुभाणे सां वञी DO खे पंहिंजी दरख़्वास्त ॾिए त मुंहिंजो भाउ हो या जेको बि हुयो उहो गुज़ारे विया उनजी डिसीस कोटा ॾियो उतां कराए पोइ डायरेक्टर खां कराए पोइ अची सेक्रेटरेट में खणी आ जॾहिं सेक्रेटरेट में खणी अचे त मूंसां मिलजांइ त मां तुंहिंजी मदद कंदुसि वरी महिरबानी अदा कॉल करण जी कॉलर आहिनि मोहम्मद यूनिस साहब आहिनि कंबर शहदाद कोट मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदी कुछ लगा दे खरा दी जी अदा तारी दुआ जी अदा कहिड़ी शिकायत या मसलो आहे अदी मां वारे शहर मां ॻाल्हायां थो ॻोठ शफ़ी मछुटे में स्कूल आहे असांजो जंहिंखे घटि में घटि बि 12 साल थी विया आहिनि न कोई उस्ताद अचे थो न मास्टर ई आहे न कोई अचे थो न पढ़ण लाइ कोई तयारु आहे नंबर छा थी अदा यूनिस साहब 0306 0306 34 34 82 82 9 9 7 7 9 हा वारे शहर खां ॿाहिरि आहे वारे शहर में ई आहे न वारे शहर खां ॿाहिरि आहे साईं 12 किलोमीटर साईं कहिड़ो स्कूल आहे ॻोठ हाजी शफ़ी मोहम्मद छुटो हाई स्कूल आहे त शफ़ी मोहम्मद छुटो साईं छुटो हा जी साईं वॾी महिरबानी अदा हिन जो बि साॻियो ई मसलो शुरा साहब बिल्डिंग आहे टीचर्स न आहिनि हाणे हीअ त ज़्यादती कई आहे सियासतदाननि असांजे जे बि कई आहे पर असांजा सियासतदान मजबूर बि आहिनि न छो जो वोटर उनखे अची रिक्वेस्ट करे थो त भई असांजे ॻोठ में स्कूल कोन्हे महिरबानी करे स्कूल ॾिनो वञे उहो त अञा इहो असांजे सियासतदान कोशिशि कनि था भई हर ॻोठ में स्कूल हुजे उते मास्तर पढ़ाइनि पर पोइ बिल्डिंगूं एतिरियूं ठही वियूं आहिनि हाणे जो हुन में मास्तर पुॼाइणु ॾाढा वॾी ॻाल्हि आहे हाणे वरी बि पोइ बि असांजी गवर्नमेंट कोशिशि कई आहे त पहिरियां मास्तर रखिया अथसीं हाणे वरी नए सिरसां असां हुनजी एडवर्टाइज़ कंदासीं 10,000 मास्तर बि खणंदासीं पुलिस वारा बि 10,000 खनि खणंदासीं ताकी माण्हुनि खे जल्द खां जल्द इहे मास्तर ॾेई सघूं ऐं टेस्ट में पास थींदा जेकॾहिं त पोइ हुनखे नौकरी मिलंदियूं जेकर न थींदा त पोइ नौकरी कोन मिलंदी कॉलर आहिनि शुरा साहब यार मोहम्मद जमाली आहिनि जेकबाबाद मां जी अस्सलाम वालेकुम अदा मां डिस्ट्रिक्ट काउंसिल में ड्राइवर आहियां जी पगार जो वॾो मसइलो आहे पंहिंजी मनमानी करनि था ऑफिसर असांजा डायरेक्ट आहिनि जेके कन्फर्म ऑफिसर बि न आहिनि केरु मनमानी कंदा आहिनि अदा अभी डिस्ट्रिक्ट में चीफ ऑफिसर जी डिस्ट्रिक्ट कमिश्नर जेका एडमिनिस्ट्रेटर आहे अच्छा असांखे 1 महीने में पगार ॾियनि था 2 महीना नथा ॾियनि बाक़ी जेके नवां माण्हू खया अथव सभिनि खे रेगुलर पगार ॾियनि था साईं खे तव्हां जेको आहे चङी तरह हिनखे
दफ़ा ॾियो प्लीज़ बाबा पुराणा माण्हू दफ़ा ॾियो 25 साल जी सर्विस आहे ही दादा तो नंबर छा 11वां नंबर छा थी 0305 हाँ 89 हाँ 24 हाँ 583 सर 583 जी सर ठीक है दादा सुभाणे मां डीसी साहब के तव्हांजे इहा ॿुधाईंदुसि पोइ तव्हांखे पघार मिलंदी इंशाल्लाह ताला थी वई वॾी महिरबानी अदा नंबर अची वियो आहे शुरा साहब पाण तव्हां सां राब्तो कंदा लास्ट वीक जी शुरा साहब आख़िरी कॉल हुई त न्याज़ अबड़ो साहब मोरो मां कॉल कई हुई हुननि चवणो त NTS टेस्ट पास कई आहे GST टीचर भर्ती थिया पर पघारूं न मिलियूं आहिनि इहो साईं वारनि खे मां पहिरियों बि हुते लास्ट टाइम बि गुज़ारिश कई पर हाणे बि गुज़ारिश कंदुसि अचनि कराची ऐं कराची पंहिंजा खणी अचनि जेके पास थिया आहिनि त पोइ कोशिशि कयूं था त इहे जेके पघारनि जो मसइलो आहे हल थिए इहो पघार जो मसइलो अलाए छो थियो आहे मूंखे सम्झ में नथी अचे पोइ पघारूं त मिलणु खपनि सभिनी खे हक़ आहे जेकर NTS पास कई अथऊं NTS तॾहिं पास कई हूंदो जॾहिं असां वटि वैकेंसियूं हूंदियूं जेकर वैकेंसियूं आहिनि त गवर्नमेंट अवल छा कंदी आहे त भई वैकेंसियुनि जी पघार बि हुन बजट में रखी छॾींदी आहे पर हीअ त फॉरेन फंडेड प्रोग्राम बि आहे जेको मास्तरनि खे पघार मिलनि थियूं उहो अलाए छो न मिलिया इहा ॾिसंदासीं कोशिशि कंदासीं पर हिनखे कराची अचिणो पवंदो ठीकु आहे कराची ईंदो त पोइ कमु थींदो न ईंदो त कोन थींदो कॉलर आहिनि राहिब आहिनि गंबट मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदी असांजी जेका राहिब अली चांवरी गंबट खां थो अर्ज़ु कयां जी जी असांजा 14 साल गंबट कॉलेज में जेको आहे नातकात जी तव्हां ड्यूटी कई आहे उनखां बाद में असांखे वरी कढी छॾियो अथऊं चयूं त तव्हांजे लाइ असां वटि जेका पघार जेतिरा न आहिनि तो इन जे लाइ तव्हां शिकायत असांजो को महिरबानी करे को हल कयो असां बेरोज़गार नंढा बच्चा आहिनि राहिब नंबर छा थी तुंहिंजो साईं 0303 हा 2425 471 2425 471 471 ठीकु आहे दादा सुभाणे पुछा कंदासीं शुजा साहब हिकिड़ी बाय पोस्ट असां वटि कंप्लेंट आई आहे उन पे डॉक्यूमेंट्स बि मोकिलिया आहिनि नालो उन्हनि जो आहे नूर मोहम्मद वल रमज़ान राठौर ॻोठ वरीदाद पली मां असरा जी एप्लीकेशन बि आहे त डॉक्यूमेंट्स बि आहिनि त ही मां शुजा साहब खे हैंड ओवर कया पई त जीअं हो मूंखे त ॾियो था पर इहे जेसिताईं पाण मालिक मूं वटि न ईंदो न हिनजो कमु कोन थींदो मां वटि एप्लीकेशन ईअं रखी हूंदी ठीकु आहे मास्तर ईंदो मास्तर आहे न मां अञा एप्लीकेशन पढ़ी न आहे अच्छा जेको बि साईं आहे इनखे असां चऊं था रिक्वेस्ट कयूं था त असां वटि अचे ऐं हीअ एप्लीकेशन मां रखी छॾियां पाण वटि ईंदो असां कंहिं ऑफिसर खे चवंदासीं हुते पाण खे वञिणो पवंदुसि हिकु दफ़ो न 3 दफ़ा 4 दफ़ा 10 दफ़ा जेको वञिणो पवंदुसि वेंदो तॾहिं मसइलो हिन हल थींदो ईअं कोन हल थींदुसि ऐं कमु ईंदो पाण कंदो त मां पहिरियों जीअं अर्ज़ु कयुमि तव्हांखे त माण्हू मैसेज करे छॾींदा आहिनि या फोन ते चवंदा आहिनि ये बिल्कुलु न थींदो ईअं कमु कोन थींदो फोन ते या मैसेज ते कमु कोन थींदो जेसिताईं पाण ईंदा रिटर्न में खणी ईंदा साईं रिटर्न में मोकिलिया प्रोग्राम शुरू थियण खां 10-15 मिंट अॻु में असांखे एनवेलप मिलियो आहे जिन जी बि आहे कंप्लेन नालो असां कॉल करे छॾियो आहे शुजा साहब सां पाण अची करे मिलंदा त वधीक जी हा बहितर मिलंदा त पोइ असांजो हिन ग़रीबनि जो कमु थींदो न मिलंदा त अलाह सां हिनखे ख़ुशि करे लास्ट कॉलर प्रोग्राम जी अला ॾिनो आहिनि उमरकोट मां जी अस्सलाम वालेकुम अदा जी अदे उमरकोट खां ॻाल्हायां पियो अलानो फसो जी अदा कहिड़ी शिकायत आहे जल्दी सां डिस्कस करे वठो अदी शिकायत इहो त मुंहिंजे ॻोठ मंझि तक़रीबन 60 ॿार पढ़ंदा स्कूल मां नंढो कमरो आहे जंहिंमें वेही कोन था सघनि ॿिए कमरे जी ज़रूरत आहे असांखे हाजी साहब खे चयो अर्ज़ु थी वियो अदा कोशिशि खोसा साहब कोशिशि कर नंबर त ॿुधाए छा थी साईं मुंहिंजो नंबर आहे 0346 37 27 856 27 856 ठीकु आहे अदा वॾी महिरबानी कॉल करण जी व्यूअर्स प्रोग्राम मुहासिबो जो टाइम हिते ख़तमु थी रहियो आहे शुजा साहब वॾी महिरबानी इंशाल्लाह नेक्स्ट वीक अवां सां ॿीहर मुलाक़ात थींदी नई शिकायतुनि सां गॾु ऐं पुराणी शिकायतुनि जी अपडेट सां फॉलोअप सां वरी बि तव्हां हिनखे सभिनी खे चई छॾियो रिक्वेस्ट करे छॾियो त जेके असांखे फ़ोन करे ॿुधाइनि था इन ते मसइलो हल कोन थींदो ईंदा दरख़्वास्तूं खणी ईंदा अचनि असां वटि असां कंहिं ऑफिसरनि ॾे मोकिलियूं त पोइ उनजा मसइला हल थी सघंदा ईअं हल कोन थींदा भली असांखे बुरो सम्झनि सुठो सम्झनि पर पाण जेकॾहिं चवंदा आहिनि अपनी घोट त नशा हुए पाण कंदो कमु त पोइ कमु थींदो तव्हांजो बाक़ी न थींदो व्यूअर्स जेकॾहिं तव्हां अची सघो था त शुजा साहब सां पाण मिली वठो त वधीक बहितर रहंदो तव्हांजा मसइला जल्द हल थी वेंदा इन सां गॾु ई पहिरीं प्रोग्राम मुहासिबो जी सॼी टीम खे ॾींदा इजाज़त नेक्स्ट वीक असां थींदी मुलाक़ात अलाह निगहबान